सदाई करी मथे सिंध सुकार, टाइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार मोहतरम रेस जाम चंगेज़ खान उन्हड़ खे असांजी नंढड़े महफ़िल में अचण ते भली कार कयूं था। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर खां आगाह था कयूं, पीपल्स एम्प्लॉइज़ यूनियन टाउन कमेटी काज़ीअमद पारां पीपी अॻवान टाउन कमेटी काज़ीअमद जे चेयरमैन जाम चंगेज़ खान उन्हड़ जे मान में हिकु ख़ूबसूरत तकरीर रखी वई, जंहिंमें टाउन चेयरमैन जाम चंगेज़ खान उन्हड़, वाइस चेयरमैन गफ़ार जतोई, पीपी सिटी जनरल काउंसलर वार्ड नंबर 4 जे जनरल काउंसलर डॉक्टर कुर्बानी लाशारिया समेत यूनियन जे अॻवाननि ऐं मेंबरनि, आपका यूनियन अॻवान मेंबर, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवान, शहरियुनि साफ़िन शिरकत कई। उन मौक़े ते टाउन चेयरमैन जाम चंगेज़ खान उन्हड़ तकरीर खे ख़िताब कंदे चयो त इंतहाई शुक्रगुज़ार आहियां पीपल एम्प्लॉइज़ यूनियन जे अॻवाननि मेंबरनि जो, जिन मुंहिंजे मान में तकरीब रखे मूंखे वॾी इज़त ऐं मान ॾिनो आहे। हिन चयो त सिंधनि जाइज़ जेके मसइला मसाइल हूंदा हल करण जी भरपूर कोशिशि कंदुसि। हिन चयो त टाउन कमेटीअ जे मुलाज़िमनि खे उमिरि कराइण लाइ उमिरा पैकेज पिणु ॾिनो वेंदो। कुड़नि ज़रिए मुलाज़िमनि खे उमिरि ते मोकिलियो वेंदो। शहर अंदरि काफ़ी टाइम खां ड्रेन सिस्टम जो मसइलो हलंदड़ हुयो। असांजे पाकिस्तान पीपल पार्टीअ जे आला क़यादत तरफ़ खां काज़ीअमद खे मेगा प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे, जंहिंजो कमु तेज़ीअ सां हलंदड़ आहे। उन सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में गटर ऐं नालनि ऐं घटियुनि जो कमु करायो वियो आहे। तरक़ियाती कमु हलंदड़ आहे। पाकिस्तान पीपल पार्टी अवामी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल पार्टी सदाई ग़रीब अवाम जी ख़िदमत कई आहे, अवामी ख़िदमत यकीन रखे थी। हिन चयो त पाकिस्तान पीपल पार्टी पंहिंजे दौरे हुकूमत में रिकॉर्ड ते तरक़ियाती कम कराया, बेरोज़गार नौजवान खे नौकरियूं ॾेई रोज़गार सां लॻायो। 8 फरवरी ते आम इलेक्शन थियण वञी रही आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बैदि हाणे इलेक्शन न थियण वारा अफ़वाह दफ़न थी विया आहिनि। इंशाअल्लाह इन इलेक्शन में पाकिस्तान पीपल पार्टी वॾी एक्सेस सां भरपूर पूरे मुल्क में कामयाबी हासिल कंदी, जॾहिं त तकरीब खे वाइस चेयरमैन गफ़ार जतोई, पीपी सिटी जनरल सेक्रेटरी जनरल काउंसलर कुर्बान अली लाशारी, इरशाद उन्नड़, शहजाद अली महर, जमशेद अली उन्नड़, आपका अगवान अब्दुल कादिर डायरी, तहलका प्रेस क्लब जे सरपरस्त आला मलंग जतोई, सदर मुमताज़ हुसैनी, नेशनल प्रेस क्लब जे सदर हेया भट्टी, प्रेस क्लब जे सदर राणा अब्दुल गफूर राजपूत, अब्दुल शकूर चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त पीपल्स एम्प्लॉइज़ यूनियन काज़ीअमद पारां टाउन चेयरमैन जाम चंगेज़ खान उन्हड़ खे भोसकीअ जो पटको ऐं हार पाराया विया। उन सां गॾु तकरीब में शरीक मोज़िन महिमाननि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त तकरीब में सैयद अमीर शाह, मोहम्मद सिद्दीक़ गुजर, अली खान जतोई, गाज़ी खोसो, अहमद अली उन्नड़, इशफाक बालादी, हबीबुल्ला लुंड, सैयद मुर्तज़ा शाह, गुलशेर लाखो, बाबू सरफराज राजपूत, राणा गुलाम मुस्तफ़ा, सहाफ़ी फ़कीर इशरफ उन्नड़, गुलाम हैदर बालादी, खालिद हुसैन चांडियो, कुर्बान सहतो पिणु शिरकत कई। फारूक जुणे जो इबरत न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।